उडेरोलाल में जमियत उलमा इस्लाम सिंध के सेक्रेटरी जनरल राशिद महमूद सुमरो उडेरोलाल के बोध मुतासिर में इमदादी सामान विरहाइण से गॾोगॾु रोक रक़म ॾिनो। उन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे मौलाना राशिद महमूद सुमरो चयो आहे त सिंध जूं हालतूं इंतहाई ख़राब आहिनि। बरसातनि सिंध में वॾी तबाही आंदी आहे, जंहिं सबबि सिंध समूरी उजड़ी वई। लखे माण्हू बेघर थी विया, हज़ारे माण्हू बीमारियुनि सबबि भोॻे रहिया आहिनि। असां सिंध जी ख़िदमत कयूं पिया। हीउ वक़्तु सियासत जो न पर ख़िदमत जो आहे। कंहिं बि सियासी मज़मून ते ॻाल्हाइण बदिरां असां सभिनी खे सिंध धरतीअ जी ख़िदमत करणु घुरिजे। असां हिन वक़्तु 37,000 ख़ानदाननि खे राशन बैग, रोक रक़म समेत ॿियो सामान फ़राहम करे चुका आहियूं। लखे माण्हुनि खे मुफ़्त में दवाऊं फ़राहम करे रहिया आहियूं। इन वधीक चयो त सिंध जी आवाम खे सोचणु घुरिजे त संदसि चूंडियल हुक्मरान संदन कहिड़ी हालत कई। हिन वधीक चयो त असांजी सिंध जी सूरत हाल इंतहाई ख़राब आहे। तारीख़ में कॾहिं बि एतिरियूं बरसातूं न थियूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।